यार काफ़ी अरसो पहिरीं मूंखे मूसो मरणी उगड़ियो हो तंहिं मां कई वाखाण में का कसर कोन पई छॾी डिघी बांह करियो पे खबरूं कयई त कल्लू कमदार जी होटल का हले थी यार इहा ॻाल्हि मूसे मरणी वारी सफ़ा सची आहे पर कंदे को छो भला वरी छा थियो? अदा थींदो छा हिते पाण वटि शहर में माटे जी मां वारो सलूक आहे। शहर में को ॿाराड़ी जो माण्हू को कारोबार खोले थो शहर में त उनखे शहर जा सेठ हर तरह कंहिं न कंहिं वजह सां फारिग करे छॾीनि। हिन जी होटल जी मानी छा त ॿुधाई ऐं चांहि भलियूं उन करे वॾनि होटलनि जे ग्राहक टुटी हिन वटि अचण लॻा। उन ते वाणियनि खे लॻी बाहि त मुसले खे डुड़ाए कढो। सो होटल जे मालिक होटल खसी वरिती ऐं कल्लू कमदार वञी कुनरी भेड़ो थियो। अच्छा इहो वरी कॾहिं? अदा इहा 2-3 ॾींहं अॻु जी ॻाल्हि आहे। गुलियो ग़रीब बि गॾिजी आयो त कल्लू कमदार हलियो वियो। इहो आहे मसलो। ॿियो ॿुधायो अवां ख़ुशि आहियो? ॿारड़ियूं आहिनि, ख़ैरियत आहे? दुआऊं आहिनि, ख़ैर आहे। अवां ॿुधायो ख़ुशि आहियो? तबियतूं सही आहिनि? मुंहिंजी सलाह आहे हाणे उथिजे। सियारो जेको इहो सर्दी वारो महीनो अची वियो आहे डिसंबर पासा थो कढे। हिकिड़ी अबराई उमिरि जो हिसाब किताब जो वधे। हाणे ॾिसजे छा थो थिए। अलाह चङी कंदो।